मुंहिंजो नालो आहे रेहाना गुलाम कादिर। मुंहिंजे घर वारे जो नालो आहे गुलाम कादिर अजमुल्ला बख्श जो पुटु आहे। ही 6 महीने खां मूं ते तशदद करे थो, ॾींहुं राति तशदद करे थो, बचनि ते करे थो ऐं घर में कुझु माना ॾे न करे त पोइ बसि चुप करे वेठा आहियूं। इन जे करे मुंहिंजे बच्चे खे इलाही मारे थो, मूंखे त मारे थो पर बच्चनि खे मारे थो। मूंखे इंसाफ़ खपे। राति इहो थियो जो हिकु कर्ज़दार आयो अयाज़ मेमन, उहो अञा अचण साण घर आयो बसि असां मारणु शुरू करे छॾियईं। उहो आयो ऐं हुनजी घरवारी पाई हुई। हुन घरवारीअ जो नालो आहे फौज़िया ऐं अयाज़ जी घरवारी आहे। अचण साण असां बसि हुन सां दुआ सलाम न कई, असां मारणु शुरू कुटणु शुरू करे छॾियईं। असीं थाणे वियासीं, MC कटायासीं, थाणे ते वियासीं MC कटायासीं। चवां थी मूंखे इंसाफ़ खपे, मलेर SHO खां ऐं SP खां, मलेर थाणे खां मूंखे इंसाफ़ खपे। मुंहिंजी अपील इहा आहे त मुंहिंजो घरवारो मूंखे मारींदो, इन जे करे तव्हां मुंहिंजी हेल्प करियो। पर इहा ॻाल्हि आहे जो मुंहिंजे बच्चनि खे मारे थो ऐं ख़र्च कुझु बि न ॾींदो आहे। हाणे मूंखे डपु आहे त मूंखे मुंहिंजे बच्चनि खे मारींदो। तव्हां कुझु असांजी हेल्प करियो ऐं हिन जे बारे चओ, असांजी मदद करे पुलिस खां असांजी मूंखे मारींदो। असांजी MC कटी ऐं सभु कुझु पुछियऊं, जेको उहो मसइलो उहो ॿुधायो वियो। पोइ हाणे असीं कंहिंखे चऊं त पोइ चवणु केरु घर जे विच में पए ई नथो, ही जेको अचे हुनखे मारे थो।